औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हाँ मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 18 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में सूमरनि ऐं मोटाणी सैदनि जो क़ब्रिस्तान। अंग्रेज़नि जे दौरे हुकूमत में ही प्लाट सरकारी ज़मीन हूंदो हुयो। हिन जॻह वटि फ़क़ीर मीरल सूमरो ऐं बाद में संदसि पुटु फ़क़ीर नांगल सूमरो पाणीअ जूं मटियूं भरे रखंदो हो ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हू हितां पाणी पीअंदा ऐं साही पटींदा हुया। अहिड़ीअ तरह अंग्रेज़ी सरकारी ऑफिसर भी हिते अची लही पाणी पीअंदा ऐं साही भी पटींदा हुया। अंग्रेज़नि खे हीअ बेलोस अवामी ख़िदमत पसंदि अची वई ऐं हिननि फ़क़ीर नांगल सूमरे खे 2.5 जिरेब ज़मीन लिखी ॾिनी। ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा जे सूमरनि हिन मिलियल ज़मीन खे क़ब्रिस्तान जे लाइ वक़ुफ़ करे छॾियो। अहिड़ीअ तरह ही क़ब्रिस्तान सूमरनि जो क़ब्रिस्तान सॾिजण लॻो। लेकिन 1948 ईस्वीअ में जॾहिं कचे में वॾी ॿोॾि आई त कचे जे मंगरिया ॻोठ मां मोटाणी सैद लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में राज पज़ीर थिया। जॾहिं उन्हनि सैदनि में फ़ौतगी थी त हिननि सूमरनि खां इजाज़त वठी उन फ़ौत थियल फ़र्द खे हिन क़ब्रिस्तान में दफ़नायो। अहिड़ी तरह हाणे ही क़ब्रिस्तान सैदनि ऐं सूमरनि जे नाले सां सॾियो वञे थो। ही जेको आहे तव्हांजे स्क्रीन ते हिकिड़ो सेक्शन आहे, हिकिड़ो हिसो आहे क़ब्रिस्तान जो। ही सैद मोटाणी शाहनि जो क़ब्रिस्तान आहे, विच में भित आहे ऐं इन खां पहिरियों जेको क़ब्रिस्तान जो व्यू हुयो उहो सूमरनि जो क़ब्रिस्तान हुयो ऐं ही जेको क़ब्रिस्तान जो एरिया आहे इहो मोटाणी सैदनि जो क़ब्रिस्तान आहे जेको क़ब्रुनि सां भरियो पियो आहे ऐं तमामु तर क़ब्रुनि ते मथां चादरूं जेके पड़ बि चयो वेंदो आहे उहे पयल नज़र अचनि था। ही ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा जी जेकी मौजूदु 2025 में बाईपास आहे उन जे बाईपास जे बिल्कुलु कप ते भरिसां ही क़ब्रिस्तान आहे ऐं ही हिसो आहे मोटाणी सैदनि जो क़ब्रिस्तान। ऐं इन खां पहिरियां जेको शुराती हिसो हुयो उहो सूमरनि जो क़ब्रिस्तान आहे। अहिड़ी तरह सां हिन वक़्तु हिन क़ब्रिस्तान खे गॾियल नाले सां सॾियो वञे थो, यादि कयो वञे थो, यानी सैदनि ऐं सूमरनि जो क़ब्रिस्तान बाईपास वटि। यकीनन नाज़रीन हीअ क्लिप असां तव्हांजे साम्हूं पेश कईसीं हिन इज्तिमाही क़ब्रिस्तान जी। इंशाअल्लाह आईंदा वरी ॿी क्लिप में तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, जज़ाकल्लाह।